नाज़रीन, दड़ो में प्राइमरी स्कूल रसूल बख्श बिरोही ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल ताहिर सुमरो बरसाती पानी जे घेरे में अची विया आहिनि। पानी मां गुज़रण सबबि ॿारड़नि खे ॾुखियाई खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले से पेश है मुस्तफ़ा कच्छी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं दड़े वेझो गर्ल्स प्राइमरी स्कूल ताहिर सुमरो में, जिथे बरसातुनि खां पोइ जेको बरसात जो पाणी आहे उहो जेको स्कूलनि में बीठो आहे, जंहिं करे जेको तदरीसी अमल सख़्तु मुतासिर थी वियो आहे। जेके शागिर्दियूं या जेके ॿार आहिनि मासूम हुते जेके अचनि पिया उन्हनि खे पाणी जागे जेके पोइ स्कूल अचणो पवे थो। अचो त पाण हिते जेके शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। बरसात पई है, उनमें आयो है त अचूं था वञूं था, असां पैर सड़े पिया, असीं हिन में बीमार थी पिया आहियूं, असांजा पैर सड़े पिया आहिनि, असीं ज़ख्मी थी विया आहियूं, हिन में असांखे बुखार पहुची पिया आहिनि, असांजा पाणी भराया आहिनि, असीं त अचूं था वञूं था, असांजा पैर ज़ख्मी थिया, फट थिया, असांजा बुखार पहुची पिया आहिनि, असांखे नेकाल कई पाणी कढाए ॾियो। मी पाण जो स्कूल में पानी में गुज़रूं था, असांजा पैर ज़ख्मी थी विया आहिनि, असीं स्कूल में बदबू थी वई आहे, असीं वेही कोन सघूं था, असांखे महिरबानी करे नेकाल कराए ॾियो पानी। असांजे स्कूल में बरसात पई आहे, असांखे महिरबानी करे पाणी कढाए ॾियो। असीं पाणी में अचनि था वञनि था, असांजा पैर ज़ख्मी थियनि था, असीं हितां कोन था हली सघूं, असांखे महिरबानी करे पाणी कढाए ॾियो। बरसात वरसी आहे, हुन में पाणी भराए वियो आहे, महिरबानी करे असांखे पाणी कढाए ॾियो। ही पाणी जेको सो बरसातनि जो पाणी आहे, ही पाणी जीअं बरसातूं शुरू थियूं आहे तीअं स्कूल में पाणी ॿियो भरियल रहियो आहे, पर हिते को नुमाइंदो या अहिड़ो को वॾेरो लड़ी करे कोन आयो आहे। ॿार बुखार में बीमारी में मुब्तला थी विया आहिनि, हिते को सार संभाल वारो कोन्हे। आला अमलदारनि खां अपील था करियूं त महिरबानी करे पाणी निकाल करे असांखे ॾिनो वञे, जीअं असांजा मासूम ॿार पंहिंजी ज़िंदगी खुशहाली नमूने सां गुज़ारे सघनि ऐं सुठे नमूने सां पढ़ी सघनि। आवाम सां अहिड़ी हालत आहे जो माना अहिड़ो माना हलियो नथा सघनि, पाणी माना गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे अंदरि, केॾा वञनि ॿार बचा हेॾा होॾा। जी नाज़रीन, तव्हां स्कूल में मौजूद शागिर्दानी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त स्कूल में बीठल बरसात जो गंदो पाणी निकाल करे असांखे तइलीम लाइ माहौल फराहम कयो वञे। गुलाम मुस्तफ़ा कच्छी, KTN न्यूज़, दड़ो।